मंजली पंवर तरफ़ां दौड़ टीवी न्यूज़ तरफ़ां भलीकार तव्हांखे दौड़ जी ताज़ा ख़बर ॿुधायूं त दौड़ लॻ दरगाह हज़रत कुंडल पीर भरिसां मंज़ूर पठान समंदर पठान दोस्त अली पठान जे घरनि खे अचानक बाहि लॻी वई, जंहिंमें लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। रिपोर्ट मूजिबि दौड़ भरिसां 75 नसरत ॻोठ दरगाह हज़रत कुंडल पीर भरिसां ॿिनि भाइरनि मंज़र पठान समंदर पठान दोस्त अली पठान जे घरनि खे अचानक बाहि लॻी वई, जंहिंजे सबबु घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो, जंहिंमें लखे रुपयनि जो रोक रक़म सोना ज़ेवर शनाती कार्ड बेफारम ATM कार्ड समेत सभु कुझु सड़ी खाक थी वियो आहे। मुतासिर ख़ानदान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं काठ जो कारोबार कंदा आहियूं। असीं मर्द कम ते वियल हुयासीं त जंहिं सबबु असांजो सभु कुझु बाहि में सड़ी रख थी वियो। ऐं वधीक इन्हनि चयो त फायर ब्रिगेड अमले खे इतला कयोसीं पर हू न पहुता, जंहिं सबबु असांजा मुकमल घर सड़ी खाक थी विया आहिनि। वधीक ॾिसंदा दौड़ न्यूज़।